खाई लॻ यूसी गबलो जे ॻोठ बगरो खान बाचकाणी में पीपीएल जी इंतज़ामिया ख़िलाफ़ ॻोठणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो आहे। मुक़दम मीर अहमद खान बाचकाणी, सुमर खान, अब्दुल हादी खादिम हुसैन ॿियनि सख़्त एहतजाज कयो आहे। तफ़सील ॾिसण लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे। खाई मां मोहम्मद शरीफ पंगवार। मोहम्मद शरीफ, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां? नाज़रीन, असां खाई लॻ यूसी गुबलो में इन वक़्तु मौजूदु आहियूं। ॻोठ बगरो खान बाचकाणी में जेका बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। हिन वक़्तु असां पीपीएल गैस 27 विन में मौजूदु आहियूं, जेको हिननि जो ॻोठ जे अंदरि मौजूदु आहे। तक़रीबन 100 मीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे। पोइ बि हिननि खे गैस फ़राहम नथो थिए और ॿिए बि रोड वग़ैरह सभिनि खां ई सहूलियतनि खां महरूम आहिनि। वधीक ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जी साईं, असांजो आला अमलदारनि खे इहो ई साईं, असां जेको असां वटि 51 खूह आहिनि यूसी गुबले में, ऐं असांजो ॻोठ बगरो खान बाचकाणी। असां पंहिंजो गैस जे लाइ एहतजाज कयूं था ऐं गैस में बीठा बि आहियूं। हिन टाइम आला अमलदार ऐं नुमाइंदनि खे बि इहा गुज़ारिश था कयूं त असांखे पंहिंजो हक़ ॾिना वञनि ऐं गैस कुल असांजो 100 मीटर में न आहे। ॻोठ 100 मीटर जे छा मुसाफ़िले में बि असांखे हिन टाइम गैस नथा ॾियनि। असां आला अमलदारनि खे इहा ई अर्ज़ु कयूं था त इहो असांखे रोड, रस्तो, स्कूल, पंहिंजो जेको हक़ जेका बि आहिनि उहे असांखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां इहो ई मुतालबो कयूं था त हिकु ई ॻाल्हि आहे, 100 मीटर में असांजो घरु आहे। 3 विला आहिनि, 11 नंबर, 38 नंबर, 27 नंबर असांजे ॻोठ में 40 ब्लाक में मौजूदु आहिनि। असां इहो ई चऊं था अमलदारनि खे, DC खे, त चूंडियल नुमाइंदनि खे त असांजो हक़ ॾिनो वञनि। महिरबानी करे असांजो 2010 खां वठी सिरनि जो रोडड़ो ठहियलु आहे, उहो ई ख़तमु थी वियो आहे। PPH वारनि ॾिनो हो सिर जी रोड, PPL जो तरफ़ां 2010 वारे बोर्ड में, उन खां वठी उहो ई रोड बि असांजो ख़तमु थी वियो आहे। सिरनि जो सॼो ई मौजूदु आहे। ॻोठ जो कोई सहूलियत न आहे, न नाली जो सहूलियत आहे, न रोड जो सहूलियत आहे, न गैस जो सहूलियत आहे। महिरबानी करे असांखे इहो सहूलियतां खपनि। जी नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिननि जो इहो ई चवणु आहे असांखे गैस जी फ़राहमी कई वई आहे। हिननि DC कश्मीर खां मुतालबो कयो आहे त फिल फॉर नोटिस वठी असांजे ॻोठ खे गैस फ़राहमी कई वई। कैमरामैन बाराम बंगवार सां गॾु मोहम्मद शरीफ पंगवार, फास्ट न्यूज़ खाई।